अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कयूं सोबो देरो खां गुज़रियल रात नामालूम चोर पीर बख्श मलाह आशिक अली मलाह जे कोल्ड ड्रिंक जे दुकान मां बैटरी यूपीएस स्टेबलाइज़र ऐं ॿियो सामान चोराए विया। मुतासिर दुकानदार चयो त मुंहिंजी अॻु 2-3 दफ़ा चोरी थी चुकी आहे। चोरी जे इतलात ते सोबो देरो पुलिस जाइ वारदात ते पहुची मुआइनो कयो। मुतासिर दुकानदार चयो त सोबो देरो जे इलाइक़े में चोरनि ऐं फुरनि जो आज़ार आहे। बदमनी चोट चढ़ियल आहे। एसएसपी खैरपुर खां मुतालबो कयो त चोरी वापसि कराए इंसाफ़ कयो वञे। पीरल मला रेडियन मां सोबे यातन सुञातल शहर जा माण्हुनि खे सुञाणंदा कंदा आहिनि। शहरी जे हिसाब किताब सां पंहिंजे सोशल वर्किंग जे हिसाब किताब सां काफ़ी टाइम खां असां पंहिंजे दुकानदारीअ जे हिसाब किताब लाइ हिते पंहिंजो कमकार कंदा रहंदा हुआसीं। हिन सिलसिले में टे दफ़ा बि असांजी पंहिंजे दुकान ते वारदात थी चुकी आहे। अॼु ॾींहं ते बि असां राति असांजो कज़ो थियल हो, असां पंहिंजे कज़े ते वियासीं। सुबुह कंहिं हिसाब सां दुकान जो खोलियोसीं त असांजो ख़ाली कयो विया। छा खणी वियो? यूपीएस भी खणी विया आहिनि, बैटरी खणी विया आहिनि, स्टेबलाइज़र खणी विया आहिनि। हिन फ्रिज में असांजो काफ़ी सामान हुयो। तक़रीबन केतिरे माल जी चोरी थी वई आहे? 50 खां 60 हज़ार रुपया असांजो मां अगरि सॼा असांजा आइटम थिया जेके नेस्ले जा हूंदा हुया उहो सॼो असांजो हिकु पासे असां कल्ह खयों होसीं। ताज़ा माल घुरायो होसीं सीज़न जे हिसाब किताब सां हुन में